है या मौला अली 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 कर पलदा तू मुर्दार थी न मर ओ वठ शबर शबीर जो दर जथा पेनागर पूरी थी आज भाई जन्नती थिया थी है दर जो बदा खोड़ करी खेरा तू तुझ हज करी हजार उन्हें मां पिस्ती बेजार जके इश्क ना है अली अखियों पर ॾिसण हिकिड़ो हाय अखियों अखियों पर ॾिसण हिकिड़ो बकन पर ॿुधण हिकिड़ो हो तू समझ मुस्तफा ऐं अली खे तब नाहिल बिन्ही जो हुजण हिकिड़ो साईं महफ़िल जो आगाज़ मुरारी जे क़सीदे खां मोमिन उहो जंहिंजे मोमिन उहो जंहिंजे वजदान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया मोमिन उहो जंहिंजे मोमिन उहो वजदान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया मोमिन उहो जंहिंजे मोमिन उहो वजदान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया महबूब रब दिल्ला मौला अली धड़कन महबूब रब दिल्ला मौला अली धड़कन जंहिंजी गवाही ॾींदो तोखे हितां जो कखपन तोखे हितां जो कखपन महबूब रब दिल्ला मौला अली धड़कन महबूब रब दिल्ला मौला अली धड़कन जंहिंजी गवाही ॾींदो तोखे हितां जो कखपन तोखे हितां जो कखपन इंसान थी जसद जी इंसान थी जसद जी इंसान थी जसद जी इंसान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया मोमिन उहो जंहिंजे मोमिन उहो जंहिंजे मोमिन उहो जंहिंजे वजदान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान खोल काज़ी कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया
मौला मन कुंत मौला फहाजा अली मौला मन कुंत मौला फहाजा अली मौला मन कुंत मौला फहाजा अली मौला फहाजा अली मौला रहमान थी जसद जी रहमान थी थी जसद जी रहमान थी जसद जी रहमान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया मोमिन उहो वजे जे मोमिन ओहो वजह जे मोमिन ओहो वजह जे वजदान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया हथन में जग जी महार मौला ॾिनी हथन में जग जी महार मौला ॾिनी हथन में जग जी महार मौला ॾिनी हथन में जग जी महार मौला जंहिंखे लक़ब ॾिनो रब हैदर करार मौला हैदर करार मौला अलमाण गाही मुझे अलमाण गाही मुझे अलमाण गाही मुझे ईमान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया मोमिन उहो वजे जे मोमिन ओहो वजह जे मोमिन ओहो वजह जे वजदान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान मोमिन उहो वजे जे मोमिन उहो वजह जे वजदान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान खोल गाजी कुरान में अलिया कुरान में अलिया कुरान में अलिया अलिया कुरान